सिज गिरहण में हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल। हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सिज गिरहण थियो। सहाबा कराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमईन खे फ़िक्र थी त उन मौक़े ते हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था करणु फ़रमाइनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 रकात नमाज़ कसोफ़ पढ़ी। नमाज़ में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोंदे दुआ घुरी त ए रब, छा तूं मूंसां वाइदो न कयो हुयो त मुंहिंजी मौजूदगीअ में माण्हुनि ते अज़ाब न फ़रमाईंदे ऐं न ई उन हालत में अज़ाब ॾींदा जो माण्हू इस्तग़फ़ार कंदा रहनि। असुल में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह अनफ़ाल जो हवालो ॾिनो, जंहिंमें अल्लाह अज़्ज़ व जल अहिड़े क़िस्म जो वाइदो कयो। दुआ खां पोइ हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि खे नसीहत फ़रमाई त जॾहिं बि को अहिड़ो मौक़ो अचे, सिज गिरहण या चंड गिरहण थिए त नमाज़ पढ़ो, इस्तग़फ़ार पढ़ो, दुआ घुरो, सदको कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, आख़िरत जे हालतुनि जे बारे में तव्हांखे हक़ीक़त अगरि मालूम थी वञे त तव्हां आख़िरत जे डप खां खिलणु घटि करे रोअण ऐं बख़्शिश कराइण में लॻी वञो।